मेहर जे भिटाई मोहल्ला जे रहवासी औरतुनि शाज़िया सोलंकी, फरज़ाना सोलंकी ऐं इरफान सोलंकी नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची घर ते हमलो करे भञ रहा करण ऐं नौजवान खे खंभे कूड़े इल्ज़ाम में बंद कराइण ख़िलाफ़ एहतिजाज कंदे दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार दीदार खोस उन जा पुट ऐं 10 खां वधीक माण्हू वठी असांजे घर ते हमलो करे घर में मौजूद औरतुनि ते तशदुद करण बाद असांजे नौजवान भाउ साहिल सोलंकी ते सख़्त तशदुद करण बाद खेसि घर मां खणी वञी मेहर पुलिस खे ॾिनो, जिते 4 कलाकनि बाद असांजे भाउ ते मोटरसाइकिल जी चोरी जो इल्ज़ाम हणी पुलिस वटि गिरफ़्तार कराए छॾियो आहे। जवाबदार बासर आहिनि, हुननि असांजे घर ते हमलो करे असांजे भाउ मथां कूड़ो इल्ज़ाम हयो आहे। जवाबदार असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजो भाउ नंढी उमिरि जो आहे, हू शहर में रेड़ो हलाए छोला विकिरो करे पेट गुज़र कंदो आहे, जंहिं ते कूड़ो इल्ज़ाम हणी असां ते हमलो कयो आहे। हुननि घुर कई आहे त खोसा बिरादरी जे जवाबदारनि पारां असांजे घर ते हमलो करे घर घिरण औरतुनि ते तशदुद करणी असांजे भाउ खे खणी चोरी जे इल्ज़ाम में पुलिस जे हवाले करण वारे वाक़े जी जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।